अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडिये ऐं फौजिया सुमरो जी जेका ताजपोशी जी जेका रस्म थी ऐं वॾो प्रोग्राम थियो उन जे बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो ऐं फौजिया सुमरो खे सिंध जी अवाम एतिरो चाहियो, एतिरो मुहबतूं ॾिनियूं, एतिरो हुनखे जेको आहे दिलि में सांडायो ऐं हुन सां एतिरी उल्फत कई जो इन जी जेका माना हर कैसेट ते माना जेको आहे फिदा पिया थियनि, हर ॻाइण ते हर कलाम ते हिन जी जेका सिंधी क़ौम माना उहा फिदा पई थिए ऐं पंहिंजी जेका जान निछावर पे करे, मुहबत निछावर पे करे। ऐं ही फ़नकार जिथे बि ईंदा त माना हिन जे मथां गुलनि जा गुल निछावर थींदा ऐं पैसनि जा पैसा माना निछावर थींदा, नोटनि जा नोट निछावर थींदा ऐं माण्हू जेके न माना खुलिया जेके पैसा कराए रखंदा, बंदियूं कराए रखंदा त बाबा अॼु फौजिया सुमरो जी महफ़िल थींदी हुन ते घुरबा ऐं अॼु उस्ताद जलाल चांडी जी महफ़िल थींदी हुन ते घुरबा। इहा आवाम जी मुहबत हुई हिन ॿिन्हिनि फ़नकारनि सां ऐं इन्हनि फ़नकारनि बि इन मुहबत खे माना पूरो निभायो ऐं आवाम जो ऐं पंहिंजे चाहींदड़नि जो वॾो ख़्यालु कयो। जेको चाहींदड़ माना चाहींदा उहो इहो कला माना इहो ॿुधाईंदा उन्हनि खे, उहो फ़न ॿुधाईंदा ऐं जॾहिं पंहिंजो फ़न ॿुधाईंदा त आवाम जेका मदहोश थी वेंदी हुन फ़न में माना गुम थी वेंदी ऐं हुनखे ईअं महसूसु थींदो त माना हुन फ़न में असां अंदरि हलिया विया आहियूं ऐं हुन फ़न जो को हिसो आहियूं असां, माना एॾो फ़न में माना हू मुतासिर थींदा ऐं फ़न में हू माना गहरा पिया हलिया वेंदा, फ़न जे माना समुंड में माना गोता ॾींदा। उस्ताद जलाल चांडियो बि अहिड़ो फ़न जो मुज़ाहिरो कंदो ऐं सिंधी आवाम जो जेको आहे मन लुभाईंदो, दिलि विंदराईंदो ऐं फौजिया सुमरो बि ईअं कंदी हुई। दोस्तों इन्हनि जो फ़न ॾिसी करे कुझु दोस्तनि ऐं कुझु कंपनी वारनि जेको सोचियो त माना हिननि खे सोनो ताज पाराइजे। पोइ दोस्तों इन्हनि खे माना सोनो ताज पाराइण लाइ माना सोनारनि वटि विया माण्हू, पोइ उते माना ऑर्डर ॾिनो वियो। हाणे फौजिया सुमरो जे लाइ वरी मान्या ते काॾी कंपनी वारनि माना हुन ऑर्डर ॾिनो सोनारे खे, बाबा हिनखे सोनो ताज पिया ठाहे ॾे ऐं एतिरे वज़न जो हुजे, एतिरे तोले जो हुजे, डिज़ाइन जो हुजे। पोइ हुन चयो त बाबा मालियत केतिरी बि हुजे असां ॾींदासीं, छो जो असां हुनजा चाहींदड़ आहियूं, माना हुन जा क़दरदान आहियूं ऐं फौजिया सुमरो खे असां माना इहो ताज पाराइणो आहे, हे तव्हांजो ताज जेको फौजिया सुमरो खे पाराइबो। पोइ दोस्तों उहो तमामु हिकिड़ो माना उन टाइम ते वॾी क़ीमत वारो माना ताज हो, तक़रीबन माना हुनजी क़ीमत जेका हूंदी किरोड़नि जी हूंदी, जेको फौजिया सुमरो खे सोनो ताज पारायो वियो मान्या रिकॉर्डिंग कंपनी जी तरफ़ां। दोस्तों ही तमामु वॾी महफ़िल थी, तमामु वॾी महफ़िल थी, उन में माना जेको आहे इहो सोनो ताज जेको आहे पारायो वियो, जेको मान्या रिकॉर्डिंग कंपनी जो जेको चेयरमैन हो उन पारायो। पोइ आवाम वॾी हुन में चाहत सां माना आई, ख़ुशि थिए पई ऐं झूमे पई त माना फौजिया सुमरो खे माना सोनो ताज पारायो। हाणे केतिरा ॾींहं अलाए इहो सोनो ताज ठहंदो रहियो सोनारे वटि। फौजिया सुमरो खे ॿुधायो त बाबा तुंहिंजे लाइ सोनो ताज ठहिरायो आहे ऐं ताजपोशी जी वॾी रस्म थींदी, वॾी महफ़िल प्रोग्राम थींदो। पोइ फौजिया सुमरो खे ताज पारायो वियो, वॾियूं ख़ुशियूं थियूं, वॾियूं धमालूं थियूं ऐं माण्हू माना पुरजोशी ॾेखारी, हुन में वॾी आवाम आई ऐं फौजिया सुमरो पाण बि ॾाढी ख़ुशि थी ऐं ईअं उस्ताद जलाल चांडियो लाइ बि माना सोनो ताज ठहिराए पियो। मोइन जो जड़ो जेको आहे हिस्टोरिकल जेका सोसाइटी आहे उन जे तरफ़ां जेको आहे सोनो ताज ठहिरायो वियो। हाणे पोइ उन्हनि बि ईअं ई चयो त बाबा सोन जी क़ीमत केतिरी बि हुजे, जॾहिं उन्हनि सोनारे खे ऑर्डर ॾिनो त बाबा सोन जी क़ीमत केतिरी बि हुजे, अॻियां जेको फ़नकार आहे उहो अनमोल आहे, हुनजो हिकिड़ो कलाम, हिकिड़ी अदा जेका अनमोल आहे। हिन सोन जी क़ीमत हुनजे अॻियां कुझु बि न आहे, हुनजे हिकु गुफ़्ते जे अॻियां कुझु बि न आहे। पोइ उस्ताद जलाल चांडिये लाइ माना सोनो ताज ठहिरायूं ऐं पोइ उस्ताद जलाल चांडिये लाइ हिकिड़ो वॾो प्रोग्राम करायूं, वॾो प्रोग्राम कयूं जंहिंमें कैसेट रिकॉर्डिंग बि थी, कंपनी वारा बि आया ऐं आवाम वॾी पुरजोशी ॾेखारी। पोइ माना उस्ताद जलाल चांडिये खे सोनो ताज पारायो वियो ऐं उस्ताद जलाल चांडिये बि चयो त मां बाबा थोराइतो आहे तव्हां सभिनी दोस्तनि जो ऐं तव्हां जेके बि आया हो मां सॼणनि जो माना वॾो थोराइतो आहे ऐं तव्हां वॾी मूंखे मुहबत ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे, मान ॾिनो आहे ऐं मां बि तव्हांजो क़दरदान आहियां। दोस्तो इहा हुई ॻाल्हि हिननि जी ताजपोशी जी ऐं अॼु इहे फ़नकार असां में न आहिनि रहिया, पर हिननि जी इज़त अॼु बि बरक़रार आहे, हिननि जो फ़न अॼु बि बरक़रार आहे, हिन जूं यादूं अॼु बि बरक़रार आहिनि। दोस्तो दुआ कयो त इन्हनि खे अलाह पाक जेको आहे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए।
ऐं हिननि जा गुनाह बख़्श फरमाए। आमीन। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।